लाई हू घणियूं गवाहियूं ॾिनियूं मैं वरी ॿुधा अञा जे चवी तटी गवाही ॾिए पर हाणे पाकिस्तान जी न हिंदुस्तान जी गवाही ॾिए सिंध जी न हिंद जी गवाही ॾिए कंहिंजी गवाही ॾिए जो उन सुणे ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती बिहिश्ती अजमेरी जी कंहिंजी गवाही गाला गाला कंहिंजी गवाही पहिरीं उन जी ॻाल्हि ॿुध पोइ गवाही ॻाल्हि ॿुध मुसलमान सिंध में हिकिड़ो सैयद हुयो केर हुयो सिंध जो सैयद गरीब अल्लाह जे कुदरत जो निज़ाम सैयद गरीब न्याणनि जो औलाद पुटड़े जो औलाद न हुयो ॾाढी मेहनत कयई मगर ॾिसो पिया त हलाल जी मेहनत कमाइण वारो वेचारो बस बचन जो गुज़रड़ो कंदो आ न्याणनि जो बारो मथों आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जंहिं वक़्त में न्याणनि जे बार जी कंहिं पंहिंजे दोस्त सां ॻाल्हि कयई मुंहिंजे न्याणनि जो बार आ हाल ग़रीबी आ उन ॾस ॾिनो सुहिणा ओ सुहिणा ताज़ो हिंद मां आयो हाँ सिंध पहुतो हाँ हिंद में ओ जवान ॾिसी आयो हाँ ॾस मां थो ॾिए बस रुगी वञण जी देरा सवाल न कजा नालो ख्वाजा निज़ामुद्दीन मुईनुद्दीन उन सुणे ख्वाजा निज़ामुद्दीन जे दरबार ते वञ जा सवार ख्वाजा मुईनुद्दीन जे दरबार ते वञ जा निज़ामुद्दीन जे दरबार ते वञ जा नंगर हलंदो हूंदो सवाल न कजा जॾहिं मालिक पुछनी तॾहिं जवाब ॾिजा सिंध मां पंधड़ो कंदो ख्वाजा मुईनुद्दीन या ख्वाजा निज़ामुद्दीन नालो हींअर ज़हन मां अचानक निकिरी वियो आहे ॿिन्ही अल्लाह जे वलीयनि मां को अल्लाह जो कामिल वली आहे उन जे दरबार में पहुतो जीअं पहुतो ॾिठई अल्हम्दुलिल्लाह नंगर न्याज़ हली रहिया आहिनि यादि रखी छॾ मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जी इहा पहिरीं निशानी आहे त नंगर बंदि कोन थींदो आहे पहरी निशानी मुस्तफा करीम जे गुलाम जी खास करे सैयद सादात जी नंगर बंद गाला नंगर बंद मु जड़े मौलवी जे मदरसे में अच भले जे माल दींदे चाहड़ी भी मिलंदे माल दींदे त सलाम दुआ भी थींदे न त फतवा मोट अगे ही ठहल होंदी पर जेके औलिया अल्लाह न तो खां जात पुछन न तो खां माल पुछन जेडी महल भी दुआ अल्लाह वारन जो नगर मिलंदो आ जेको वींदो आ तंहिंखे गंज मिलंदो आ गाल के खुटाया मंजिल तय करनी आ ख्वाजा जे दरबार में पहुतो मालूमात करे वञी पहुतो ॾिठई अल्हम्दुलिल्लाह बेतहाशा नंगर हली रहियो आ ग़ालिबन ख्वाजा निज़ामुद्दीन हाणे ज़हन में अची रहियो आ त ख्वाजा निज़ामुद्दीन घणो करे मुंहिंजे ज़हन में नालो पियो अचे न त ख्वाजा मुईनुद्दीन पको आ नाले में कमी कोताही थे अल्लाह मुआफ़ फरमाईंदो अज़ीज़ा ने मल वेही रहियो ॾिठई त जवान अची रहियो आ चोॾींहं जे चंड जहिड़ो सुहिणो आ अल्लाह न जे चेहरे में नूर ॾिनो आ नूरानी चेहरो घुमंदो घुमंदो हिन जे भर में अची चई ॾे ख़बर ओ सुहिणा ॾे ख़बर नंगर नथो करी जवाब ॾिनई दिलबर नंगर पोइ कंदुसि पहिरीं दिल जो हाल पुछ फरमायो नंगरड़ो कर हाल भी थींदा कचहरियूं भी थींदियूं उन सैयद सिंध वारे नंगरड़ो कयो नंगर करण खां बाद में या ख्वाजा निज़ामुद्दीन या मुईनुद्दीन ॿिन्ही जवाननि मां जेको भी हुयो तन्हाईअ में वेठा जी सुहिणा हाल कर हाल थो ॾसे सैयद आहियां सिंध मां आयो हां
न्याणियूं ट्रेहन माशी हाल कमजोर आ दिल में ख्याल कयम सब के सा हाल नथो करे सगा कैसा हाल कया जेको हाल के समझण वारो हुजे पाण फरमायो जिया तू गरीबा ये मां भी गरीबा तवज्जो कर जिया तू गरीबा ये मां भी गरीबा सैयद चयो हे रंग छा जो आ चे इहो मालिकन जो पंहिंजो निजाम दे भी पाण पियो खाराए भी पाण पियो आणे भी पाण पियो हाणे तू ही अकर मूं वटि मेहमान थी पओ जिया सुभाणे सुबुह थींदो सुबुह खां वठी शाम ताईं जेकी नंगर ईंदो उहो नज़रानो तोखे ॾेई छॾिबो तवज्जो सैयद सुहिणो ख़ुश थियो ज़ाहिर आहे हेॾा नंगर था पिया हलनि सुभाणे गंज थी वेंदो सुबुह खां वठी शाम थी वई हिकिड़ी मानड़ी बि कान आई हिकड़ी मानड़ी भी कान आई नंगर को न हलियो सैयद जे दिल में ख्याल थियो ही राज कहिड़ो आ रब जे रज़ा में राज़ी रहियो शाम थी सुबुह जो चई साईं मुंहिंजो नसीब रब जाने मूंखे इजाज़त ॾियो पाण फरमायो अञा हिकिड़ी रात रहो ॿी रात रही पियो ॿिए ॾींहं ते बि साॻियो नंगर न की नंगर आयो न की को तोहफ़ो आयो शाम थी वई निहारे चई साईं मुंहिंजे करे हे सॼो निज़ाम बंदि थी वियो सोना मूंखे इजाज़त ॾियो मां पंहिंजे सिंध मोटी थो वञा पाण फरमायो भला बरातियूं पंहिंजे मर्ज़ीअ सां अॼु हिकिड़ी रात असांजे करे बि रही पओ टी रात रहियो सुबुह थियो वरी बि हाल साॻियो रहियो टे ॾींहं गुज़री विया हाणे चौथी रात थी शाम जो इजाज़त पियो वठे पाण फरमायो बच्चा इजाज़त आहे तोखे असां अॻे ई अर्ज़ कयो हो त तुंहिंजो हाल ग़रीबी आहे असांजो हाल बि ग़रीबी आहे हाणे हिकिड़ो कमु कर रात रही पओ सुबुह जो वञजांइ पोइ जेको ग़रीबी हाल हूंदो उहो नज़रानो ॾींदासीं समझी वयो त साईं पंहिंजे मुरीदन के शायद रोकियो हो लगे तो त साईं मूंखे आज़माइण पे चाहियो मुंहिंजो सब्र कम अची वयो सुबुह जो साईं ज़रूर को सोन या दौलत ॾींदो जॾहिं सुबुह थियो मोकिलाए हलण लॻो ख्वाजा निज़ामुद्दीन या ख्वाजा मुईनुद्दीन ॿिन्ही मां जेको बि जवान हुयो उन पंहिंजी छिनलड़ी जुतड़ी खणी ॾिनी असां वटि हीअ मिल्कियत मौजूद आहे तवज्जो कर छा ॾिनऊं ॻाल्हि आहे मुसलमान छा ॾिनऊं छिनल जुतड़ी ॾेई पाण फरमायो बचड़ा असां वटि हीअ मिल्कियत मौजूद आहे उन ॾिसी करे दिल में ख्याल कयो जुठ त वॾी थी वई जुती बि नई हुजे हा त किथे खपाया हा पाण उन जुतीअ खे रुमाल में वेढ़ीनि था सुहिणो फरमाए थो ओ सफ़र करण वारा हीअ जुती खपाइजा ज़रूर पर सोची पो खपाइजा हीअ जुती खपाइजा ज़रूर पर सोची पो खपाइजा मुरीद सदाइण गौर सां ॿुध त मुरीद चइबो छा अज़ीज़ाने मन जी मुंहिंजा साईं कुल्हड़े ते रखे दिल में अजीब ख्याल साईं त बादशाह जुती छिनल जो गिराक किथों ईंदो सफ़र कंदो थो अचे सफ़र कंदे कंदे सिंध न पहुतो आहे हिंद मां निकिरी आयो आहे अज़ीज़ाने मन दरमियान में को सफ़र जो मुंहिंजा दोस्त राति जे हवाले सां सिहो हुयो कंहिं होटल वारे खे चई अॼु जे ॿोलीअ में चवां कंहिं होटल वारे खे चई यार ॻाल्हि ॿुध ग़रीब आहियां सैयद आहियां पैसा न आहिनि राति रहणी आहे सफ़र आहे हुन ॾिठो हिकिड़ो कमरो खाली पियो आहे चई भला इन कमरे में तूं रही
रही पो मुझा दोस्त सुनो सैयद उहा जुतड़ी छिनलड़ी जेका यार जी खणी आयो सुञाणे कोन पयो सेरांदड़ीअ खां रखी सुम्ही पयो हे सुम्ही पयो आ हे निंड पयो आ होडा अमीर खुसरो जेको उन वक्त जे हिंद जे इलाइके जो गवर्नर आ ओहो कंहिं कारोबार जे सांगे वयल आ 70 उठ रेशम जा खयो थो अचे घणा उठ गाला घणा उठ 70 उठ रेशम जा खयो थो अचे जंहिं वक्त में उन इलाइके जे भर में आयो आ 70 नौकर गॾु हल अॻियां पंहिंजे सिपह सालार जे हैसियत में पंहिंजे घोड़े ते सवार आ पंहिंजे काफ़िले खे बिहारे खुशबू सिंगण शुरू थो करे काफ़िले खे बिहारे मुरीद सॾाइण वारा ओ मुरीद सदाइण वारा जरा पांजे पान के परख त सही सुनो सुनो अमीर खुसरो खुशबू सिंगण शुरू थो करे गुलाम आयो किबला छा पिया कयो पान फरमायो मुखे पांजे मुर्शिद जी खुशबू अची रही आ किबला मुंबई परे आ बम्बई परे आ हिंद परे आ हे त रस्ते में हूं पान फरमायो आहियो रस्ते में पर यार जी खुशबू अची रही आ जिए मुझा दोस्त अजीज को अतार तुरजे बुनियाद ते खुशबू सुंघी सुंघी वींदो वा अमीर खुसरो ये खुशबू सुंघी सुंघी उन होटल जे उन कमरे वट वींदो आ मालिक खां पुछंदो आ हिन कमरे में केरा जवाब दींदो आ हिकड़ो सैयदा गरीब हाला हुन वट पैसा भी कोन हुया मूं वट कमरो गवर्नर साहब खाली हुयो उन गरीब चयो पैसा नाहिन मुसाफिर हां उनखे रात रहण ला चयो थ में इजाजत दियो त हाणे कढी वठा चवे तो खबरदार थी जेके तू गरीब तो समझी उहो त अमीरन जो भी अमीरा होटल जो मालिक परेशान छा चई रहो अमीर खुसरो जेड़ो मानू अजीजा ने मन वींदे वींदे होटल वाले के चे दड़ो खोल जीअं जो दड़ो ठड़क्यो जीअं जो दड़ो खड़क्यो ओ सोनो सैयदू थी पयो डिठई त माशाअल्लाह अगा जवान अमीर खुसरो जेड़ो वक्त जो गवर्नर जेको बिल्कुल आ बैता बसा हशाश बशाश के दिसी करे उन होटल वाले के तो चवे अमीर केरा को मिली वियो थई गरीब के बाहर कढण जे ला आयो अदा मां निकरा थो अमीर खुसरो निहारियो जिया उन नालैन में हथ विधो अमीर खुसरो अगते वधियो उन खां तारीफ करे जडे खुशबू दिठई उन कपड़े में बंद हथड़ो रखी चवे थो इन कपड़े में छा है ओहो सैयद सुनो अमीर खुसरो दे निहारे चवे थो इन में त हिकड़ी छिनल जुती अमीर खुसरो चवण लगो हे जेका चवी तो छिनल जुती आ इनके भला विक्रो कंदे ची छिनल केर वठंदो ची खरीदार तुझे साम्हूं आ छा खपई ची मां गरीब छा सवाल कंदुस जेको वणई सो दे बाहर वठी करे 70 उठन जी जेका रेशम जी महार हुई महार खणी हथ में दई करे ची कीमत अदा करे को न सघियो हाँ पर जड़ो हाल इहो कबूल कजा ऐ मुसलमान मुर्शिद के सुञाणन थोड़ो अगते हल अमीर खुसरो छा दिनो 70 उठन जी कतार रेशम सां भरियल दही वरी अर्ज तो करे नाराज न थी जा कीमत अदा करे को न सघियो हाँ जड़ो हाल हुयो पिरिया नाल कयो हे कीमत वट गरीब सैयद मिस्कीनी हाल होयो 70 उठ जी महार में हथ विजी हिकड़ी विख खयई बी विख खयई जेडी मल टी विख खयई
पोइते निहारे हकल कई ओ सौदे करण वारा सौदो कसोआ छाची ओ सौदे करण वारा ही सौदो कसोआ अमीर खुसरो भी ही रहवा जी हुक्म कर केड़ी गाल में कसोआ जी इन में कसोआ मां गरीब माण्हू 70 उठ रेशम जा मां अकेलो हिकड़ी महार मुझे हथ में अग्या 4 शोदा ईंदा मुखा खसे हलिया वींदा इन करे सौदो कसोआ जे 70 उठ दिना थई त 70 गुलाम भी दे त पो सौदो कबूला अमीर खुसरो निहारे चयो ओ मुझे मुर्शिद करीम जी जुतड़ी खणी अचण वारा इन 70 उठन सा गड है 70 गुलाम भी तुझे हवाले थो कया 70 गुलाम गड वठी हो जने सोहणो सैयद हलण लगो हो पंहिंजे रस्ते सा अमीर खुसरो काफिलो भी वयो माल भी वयो फकत मुर्शिदन करीमन जी जुतड़ी मुबारक के चुमदो सीने सा लाइदो हिंद जे तरफ वनी रहो हेडा हे वनी रहो होडा मुर्शिद करीम गुलामन के चई रहो उथो उथो खुसरू जी खुशबू अची रही मुरीद थी त खबर पवई त मुर्शिद छाके चइबो मुरीद थियो ही नहीं मां अक्सर दोस्तन के मिसाल दीदो हां तकरीबन हर जगह ते मिसाल दीदो हां तहां के वीडिया तो सीता जे रहण वारो हिता खां जनरेटर हली रहो बाहर तकरीबन 200-300 फुटन जे फासले ते हली रहो जनरेटर हली रहो हिते रोशनी हली रही है जनरेटर हुते हली रहो रोशनी हिते हली रही है जनरेटर जे परे पासे भी ऊंद है जनरेटर जे दखण में भी उत्तर में भी ऊंद है जनरेटर जे ओलह में भी ऊंद है जनरेटर जे ओभर में भी ऊंद है जनरेटर जे रुगी दखण में रोशनी आ अच तो न जनरेटर का पूछूं तो वटे जे कदे पावर आ त हेदे 300 फुट परे साईं सैयद नसीरुद्दीन शाह दामत बरकातुल आलिया जी गुलजार जामे मस्जिद सजी मदीना मस्जिद रोशन कयो वेठो हई बाकी टिन पासन को ऊंद है छोवा जनरेटर जवाब थो दे ओ सवाल करण वारा केडो न पिगलू पिगलू ठहल है केडो न अजीब सवाल तो करी जी सवाल तो सच तो चवा परयों भी ऊंद है हेडे भी ऊंद है उत्तर भी ऊंद है ओलह भी ऊंद है ओ भर ऊंदर हिकड़े पासे रोशनी तो करी जनरेटर जवाब दिनो जवाब बुध जा यो जनरेटर तो के जवाब थो दे पावर मुवट मौजूदा हे 100 फुट तछा 1000 फुटन ताई भी नीह कणला तैयार हां पो परयों छो न थो करी चे याद रखी छद जा पावर पावर हुंदो वा लेकिन मिलदो उन खे आ जेको कनेक्शन मिलाईंदो पावर पावर जनरेटर चोए तो मुंह में पावर आहे मुंह में ताकत आहे हे त 200 फुट मां त 1000 फुट ते रोशनी करे सगा थो ची पो परे पासे 10 फुटन ते ऊंदया चवे तो ऊंद है उन्हन वटा जन कनेक्शन मिलायो नागे चवे तो जे कने यकीन न थो अचई मुंह में भले कनेक्शन न मिला जन मूसा कनेक्शन मिलायो वा जिते उन्हन जे कनेक्शन जी इंतहा है उन्हन साई कनेक्शन मिलाए अगते खण दिस त रोशन कया थो या न थो कया गाल समझ में मामलो सजो चो चो मामलो सजो कनेक्शन जो कनेक्शन मिलाए तो खबर पवे हेडा सुने अमीर खुसरू जो कनेक्शन मिलियो ओडा मुर्शिद कामिल भी ऐलान कयो हेडा अमीर खुसरू के मुर्शिद जी खुशबू अची रही तो ओडा मुर्शिद के वरी अमीर खुसरू जी खुशबू अची रही
मोदा मुर्शिद करीम इंतजार प्या करो। अमीर खुसरो जो इस्तकबाल थियो। अमीर खुसरो पहुतो आ जी पहुतो मुर्शिदन करीमन निहारे फरमायो ऐ बच्चा अमीर खुसरो जी मुजा साईं लंबे सफर ता मोटियो हई। हा मुजा साईं नए इलाके में वए हुए। हा मुजा साईं दे खबर यार यार जेला कुछ न कुछ आनी दो जरूरा तोहफो दी दो जरूरा आनी दो जरूरा जो तोहफो सुन्नता असां जेला छा आंदो थई चुम्मी नहीं करे वहा नैलेन अदब सां खोले करे चवे तो सुना सुणन जेला सुनो तोहफो खणी आयो हा। मुर्शिदन करीमन न्यारे फरमायो खुसरू दे खबर सौदो सस्तो आ या सौदो महंगो आ चवे तो मुझा साईं हे त 70 उठ हुया पर जे खुसरू जी जान भी सौदे में वने हा त खुसरू दियण ला तैयार आ। ऐ मुसलमान हाने अंदाजो लगा जेदन एड़ो मुर्शिद हुजे ऐं एड़ा मुरीद हुजन ऐं एड़ो मुर्शिद थी करे ऐं सोने अब्दुल कादिर जीलानी जो शान बयान करे त पो तोखे तप थो वठे। बुद्धू ने ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी सोने अब्दुल कादिर जीलानी ला पांजे अकीदत जा गुल निछावर किए कया हन। कुरान जेतरो चवंदे पढ़ी बुधाईंदो मैं लेकिन एकड़ी तार छिड़ी वई आ सोना सैयद नसीरुद्दीन शाह उन तार के खयो पियो अचा वरन कुरान जेतरो चवंदे सजण साईं जो फकीर आ कुरान इए पढ़ी बुधाईंदो मजो तो सोचो भी न हो। अज़ीज़ाने मन ए सोने ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी बेहश्ती जो अकीदो सोने महबूब सुभान अल्लाह केड़ो आ या गौसे मुआज़म नूरे हुदा मुख्तार नबी मुख्तार खुदा कह जो अकीदो नाला तो याद कर ओ सीता शहर राणा नालो याद कर ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी जेतरी भी फतवा में ताकत थे लगा फिक्र ना या गौसे मुआज़म नूरे हुदा मुख्तार नबी मुख्तार खुदा सुल्तान दो आलम कुतुबे उला सुल्तान दो आलम कुतुबे उला ये राज जलालत अर्जो समा या गौसे मुआज़म नूरुल हुदा मुख्तार नबी मुख्तार खुदा दर बज़ में नबी आली शानी सत्तार उयूबे मुरीदानी दर बज़ में नबी आली शानी 70 उयूबे मुरीदानी दर मुल्क विलायत सुल्तानी ऐ मंबे फजलो जूदो अता ये कह जो अकीदो आ जो ख्वाजा मुईनुद्दीन जो गाला कह जो अकीदो आ ख्वाजा मुईनुद्दीन जो याद रखी छे मुसलमान असा मनीदा मुश्किल कुशा पंजे मौला के हो ऐं बियो उन के जेके मुजो मौला बनाईंदो जेके मुझो मौला बनाईंदो आ अच त अल्लाह जे कुरान जो थोड़ो भेरो ॾियारी टाइम ॾाढो घणो थी वियो बाक़ी थोड़ो टाइम मूंखे ॾे बस इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो त आसानी थी पवंदी। अज़ीज़ाने मन कुरान करीम जी थोड़ी तिलावत कया आयतूं जेतिरियूं भी चवंदे मां रब जे कुरान जो शान औलिया में पढ़ंदुम लेकिन अॼु ख़ास आयत कुरान जी पढ़ण तो चाहियां जंहिं मां सोने अब्दुल कादिर जीलानी के साबित करण तो चाहियां तुझे छो त मुझा दोस्त दावा जे ला दलील होंदो आ दलील कूड़ो निकरे फकीर सजण साईं जो गुलाम वेझो वेठो थे
अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात कुरान करीम में फरमायो मैं यहदिल्लाहु फहुवल मुहतद व मैं युद्लिल फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा। मुझे सुने करीम रब पांजे पाक कुरान करीम जे अंदर फरमायो मैं यहदिल्लाह हिदायत दियण वारो केरा चो अल्लाह। हिदायत दियण वारो केरा चो हिदायत दियण वारो अल्लाह जंहिंखे भी मुझो करीम रब हिदायत दींदो आ ओ हिदायत वारो थी वेंदो आ। हिदायत जे रस्ते ते ओहो हलंदो आ जेके करीम रब हादी हिदायत ता फरमाइंदो आ। जेके अल्लाह हिदायत दींदो आ ओहो हिदायत वारो हुंदो आ। वमन युद्लिल ऐं जंहिंखे मुझो बेनियाज रब हिदायत खां दूर रखंदो आ। जंहिंखे मुझो करीम रब दुनिया में बदहाल बेहाल करे छॾींदो आ। सख्त लफ्ज़ को नथो चवां इन करे हल्को थो चवां त जीअं मुंहिंजा मुस्लमान भा रब जी ज़ात करे त तोखे सम्झ में अचे वञे। वमन युद्लिल मुझो अल्लाह जेके राहों रद्द कंदो आ फलन तजिद लहू उहो न लभी सघंदो आ कंहिंखे वलियम मुर्शिदा। वरी कुरान पढ़ा गौर सां ॿुध रब जो कुरान खोले वञी ॾिस मुंहिंजा मुस्लमान भा जेते अल्लाह राज़ी थींदो आ उनके मुझो अल्लाह हिदायत वारो रस्तो नसीब कंदो आ। उहो हिदायत जे रस्ते ते हूंदो आ। जेखां मुझो करीम रब नाराज़ थींदो आ रब जो कुरान तो चवे रब जो कुरान तो चवे फलन तजिद लहू वलियम मुर्शिदा। उनखे न को वली लभंदो आ न की मुर्शिद लभंदो आ। इन लभंदो आ जे लफ्ज़ ते बी आयत बि पढ़ंदो ॿुध कुरान जेतिरो कुरान चवी हे फ़कीर सजन साईं जो ग़ुलाम पीर मिठा जे पीर मिठा जे ग़ुलामन जे ग़ुलामन जे ग़ुलामन जो ग़ुलाम अल्लाह जे कुरान करीम जी तिलावत करण जे लाइ तैयार आ। लभण जी ॻाल्हि आ रब लभंदो कीअं हेॾे अल्लाह फरमायो जेखां मां रब नाराज़ थींदो हा उनखे वली बि न लभंदो आ मुर्शिद बि न लभंदो आ। यानी जंहिं ते मां राज़ी थींदो हा उन्हनि खे वलियन जी सुहबत ऐं मां रब कामिल मुर्शिद नसीब करे छॾींदो हा। अचो कुरान करीम जे बी आयत ते मुझे सुने करीम रब फरमायो वलौ अन्नहुम इज़्लमू अनफुसहुम जाऊ फस्तग़फिरुल्लाह वस्तग़फर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। हिते लवजदुल्लाह
हुते फलन तजिद लहू मुझे रब फरमायो बिनी आयत के आडो रख मुझे करीम रब फरमायो जेते राजी थी दोहा जेते राजी थी दोहा जेके हिदायत दी दोहा उन खामा अल्लाह परे कौन हूं दोहा जेते नाराज थी दोहा उनके न वली लभंदो न मुर्शिद लभंदो यानी हूंदा जरूर लभंदा कौन मौला जेके आहिन से लभन छो नता मुझे बेनियाज रब फरमायो अखियूं त अखिन जहड़ियूं हूंदियूं हने मगर ॾिसण जी ताक़त मां रब जी मर्ज़ी आ जेके जीअं ॾींदो हा ओहो ईअं ॾिसंदो आ वलहु अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक मुझा महबूब जुल्म पांजे नफ्सन ते कन नाइंसाफी पांजे जान सा कन बेफरमानियूं मां रब जूं कन गुनाहन जा अंबार खणी करे जॾहिं गुनाहन जा जबलन जेड़ा खणा थी वञन मुझा मुस्तफा चवीन त मायूस न थियन मुझा महबूब जमीन त मायूस न थियन छो त मुझा महबूब जेड़ा आहिन तेड़ा तुझे दामन में जो आहिन मुझा सोना महबूब जमीन जाऊ ओ जानन ते जुल्म करण वारो ओ नफ्सन ते जुल्म करण वारो ओ गुनाहन जा अंबार करण वारो हेडे होडे छो था ॾिसो मुझे महबूब जे दरड़े ते हलिया अचो तवज्जो रहे कुरान तो पढ़ा जाऊक मुझा मुस्तफा तुझे दरड़े ते अचन तवज्जो कर या अल्लाह जो दरे रब्बे जुल जलाल में अर्ज कयो मौला गुनाह तुझा कयासी बेफरमानी तुझू कयोसी गुनाहन जा अंबार सिरण ते खयासी नाराज तो रब के कयोसी वरी बख्शिश ला दस तो दी त यार दे अचो भला मुझा मौला उते अचो आयासी मुआफ करे छदींदे रब चयो इए भी न मौला पहुंची दरे मुस्तफा ते छा कयो अल्लाह फरमायो फस्तगफिरुल्लाह तवज्जो कजा खोले तो के फेराए मुर्शिद जे दरबार ते खणी अचणो आ छो था वञो अल्लाह जे वलियन जे दरबार में इन मकसद ते कुरान जे आयत सा गड फिरींदुम अजीजाने मन अल्लाह जे दरबार में अर्ज कयोसी ओ मुझा सुना करीम रब दरे मुस्तफा ते पहुंची करे छा कयो अल्लाह फरमायो फस्तगफिरुल्लाह मां अल्लाह का माफी घुरो अर्ज कयोसी मौला तू त हाजिर बिया नाज़िर बिया तू त सीता में बिया पडीदन में बिया प्यारे में बिया तराहूजन में बिया दादुआ में बिया त मोरे में बिया जबलन में बिया त जंगल में बिया मुझे घर में बिया ही त मस्जिद में भी मंदिर में ही ओ ताक में भी जिते किते मौला तुझी जाता जदे माफी भी तोखा घुरनिया बख्शण वारो भी तू आ पो दरे मुस्तफा ते घुराई छो थो सवाला मुसलमान गौर कर ओ मुझा बेनियाज रब डोही भी तुझा गुनाह भी तुझा कयासी माफी देनी भी तो खया चवी तो त माफी भी मुखा घुरो चो त बेशक बख्शनहार भी तू आ फस्तगफिरुल्लाह लेकिन अचो मुझे महबूब जे दर ते दर मुस्तफा जे ते अची करे वरी माफी मुखा घुरो मौला राज केड़ो आ अल्लाह फरमाए तो थोड़ो मुझे कुरान के अगते त पढ़ वस्तगफर लहुमुर रसूल अल्लाह फरमाए तो गोठ त तू वेठे है गोठ त तू वेठे हुए मां रब तो सा गद त हुइस पर विसारे छजे मस्जिद गुलजारे मदीना मां 5 दफा सडड़ो थे हय्या अलसला बुद्धि करे अण बुद्धि करे छजे उन मस्जिद मां मुअज्जिन उते जो ते तो के वरी चयो हय्या अलल फला
तोखे सजड़ो भी कई तोखे रिजल्ट भी दिनई हलिया नमाज ते तो चयो नमाज मां छा मिलंदो उते जो उते तोखे जवाब मिलंदो ही घरड़ो ओहो आ जेको दुनिया ऐं आखिरत जे लाइ कामयाबी जो दरड़ो आ छाजेला गाला गाला छाजेला ओ नमाज में सुस्ती करण वारा बुध कुरान मता चवी तरगी शेर पढ़ी वियो बुध कुरान अजीज़ान मन नमाज में सुस्ती करण वारा जरा रब जे कुरान दे गौर कर मुझे बेनियाज रब पंहिंजे पाक कुरान में फरमायो फी जन्नती यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन मुझे बेनियाज रब पांजे सोने कुरान करीम में फरमायो जदे जन्नती जन्नत में हुंदा